असां यूसी खैरपुर जुसे जे क़दीमी ॻोठ पुनल चांडियो में मौजूदु आहियूं। हिते गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां हीउ स्कूल जेको आहे बंदि लॻो पियो आहे। हिते ॿारड़ा जेके आहिनि त मुख़्तलिफ़ रांदियुनि में मशहूरु आहिनि ऐं ॿारड़ा जेके आहिनि त माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। अचो त इन हवाले सां हितां जे ॻोठाणनि ऐं हिन ॿारड़नि जे वालदेन खां कुझु पुछूं। असांजो स्कूल 6-7 महीननि खां वठी बंदि थियल आहे। असां DCO साहब खे एप्लीकेशन कई आहे। EDO दीदार वगण के साहब खे एप्लीकेशन ॾिनी आहे। असांखे मास्तर खपे, तो असांखे मास्तर ॾिनो ई कोन्हे का। असां त चई पंध करे करे असां थकिजी पिया आहियूं। असांखे त को मास्तर बि कोन मिलियो आहे। 6-7 महीननि खां स्कूल बंदि लॻो पियो आहे। ॿारनि जो मुस्तक़बिल ख़राब थो थिए। 6-7 महीना ॿार ॿकरियूं चाढ़ींदा हुआ त असांखे ज़रूरु मास्तर खपे। महिरबानी करे असांखे मास्तर खपे। 7 महीननि खां वठी यकी असांजो स्कूल बंदि आहे। ॿार असांजा दरपदर आहिनि। असां जीअं त DCO खे बि एप्लीकेशन ॾिनी आहे ऐं DO दीदार वगण जेको आहे उनखे बि असां इहा एप्लीकेशन ॾिनी आहे। जॾहिं कॾहिं असांखे इहो चयो थो वञे त तव्हांखे मास्तर ॾींदासीं, इहे त असांखे अलाए केतिरे टाइम खां वठी यकी असांखे आसरा इहे ॾींदा था रहनि। स्कूल इहो बंदि लॻो पियो आहे। जेकॾहिं असांखे महिरबानी करे असांखे माना मास्तर मुक़ररु कयो वञे त असांजा ॿार नंढड़ा पढ़नि। हाणे त सॼो ॾाढो वतन था रांदियूं दांदियूं खेॾंदा, ॿकरियूं था चारनि, माल था चारनि। असां ख़ुदि पाण न पढ़ियासीं त साईं कम से कम नंढड़ा ॿार त पढ़नि। 6-7 महीननि खां असांजा नंढड़ा ॿार जेके रुलंदा था वतन, माल था पिया चारनि, असांखे अपील था कयूं त असांखे मास्तर मिली वञे। हिननि आला अख़्तियारनि खां उहा ई घुर कई आहे त बराए महिरबानी असांखे हिन स्कूल में 2-3 उस्ताद ॾिना वञनि।